अॼु असांजी ख़ुशकिस्मती आहे भाऊ नारी लेछवाणी साहब जे घर हिकिड़ी अदबी महफ़िल जमियल आहे। हिते असां वटि कोइंसिडेंटली इत्तेफ़ाक़ सां हिकिड़ो शाइर साहब मौजूदु आहिनि, केटी दादलाणी साहब। ऐं केटी दादलाणी साहब जे लिखियल हिकिड़े गीत खे कंपोज़ कयो आहे ऐं पंहिंजे सुरीले सुर सां ॻायो आहे असांजे टॉप 10 गायकनि मां इंडिया जे दिलीप लालवाणी साहब। अॼु इत्तेफ़ाक़ सां उहे बि असांजी महफ़िल में त हिन महफ़िल में छो न मौज माण्हू शाइर जो लिखियल गीत हुजे, कंपोज़िशन ऐं गायक जो गायन हुजे ऐं असां सभु गॾु हुनखे मौज माणियूं। त मटे वञी थो सूहे थको नथो, मुहड़ो मटे वञी थो सूहे थको नथो, नज़रुनि सां छो डंगी थो सूहे थको नथो, मुहड़ो मटे वञी थो सूहे थको नथो, मुहड़ो मटे वञी थो सूहे थको नथो। गॾिजी थो खिली सभिनि सां पर मुंहिंजे भरम छो, गॾिजी थो खिली सभिनि सां पर मुंहिंजे भरम छो, गॾिजी थो खिली सभिनि सां पर मुंहिंजे भरम छो, अणॼाण थी लंघी थो सूहे थको नथो, अणॼाण थी लंघी थो सूहे थको नथो, नज़रुनि सां छो डंगी थो सूहे थको नथो, मुहड़ो मटे वञी थो सूहे थको नथो। मोती बणियुसि मां तो लाइ तूं हंस कोन थिए, मोती बणियुसि मां तो लाइ तूं हंस कोन थिए, मोती बणियुसि मां तो लाइ तूं हंस कोन थिए, कख पन तूं चुगी थो सूहे थको नथो, कख पन तूं चुगी थो सूहे थको नथो, नज़रुनि सां छो डंगी थो सूहे थको नथो, मुहड़ो मटे वञी थो सूहे थको नथो, मुहड़ो मटे वञी थो सूहे थको नथो, सूहे थको नथो।